अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। ही तारीख़ जेको आहे 26 तारीख़ 7 महीनो 2024, यानी कि अॼु वारी तारीख़ में जेके इंटरव्यू हली रहिया आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में सिंधी लेक्चर जे लाइ, उन में हिकिड़े इंटरव्यू में जेके सुवाल पुछिया विया इहे सोशल मीडिया ते फिरिया, मूं ॾे बि आया, त वरी मां उन्हनि खे बहितर सम्झो त उन्हनि सुवालनि जा जवाब मां ॻोल्हे करे उन्हनि ते हिकिड़ो वीडियो ठाहे करे यूट्यूब ते जीअं मां अपलोड करे छॾियां, ताकी इहो अॻिते ईंदड़ वक़्त जे लाइ महफ़ूज़ हुजे। सो इहे सुवाल जेके आहिनि मां सोशल मीडिया तां हथु कया आहिनि, ऐं इन जा जेके जवाब आहिनि उहे मां पाण जेके आहिनि उहे लिखिया आहिनि, पाण ॾिना आहिनि। त उन्हनि खे ॾिसंदासीं असां, ऐं जंहिं जो इंटरव्यू ईंदड़ वक़्त में थियणो आहे, या को टेस्ट थियणी आहे, या को बि इम्तिहान जंहिंमें सिंधी अदब जेको आहे उहो शामिलु हुजे, त उन लाइ ही तमामु इंतिहाई अहम आहिनि। हीअ असांजो पार्ट्स में हिसो हलंदो। ही पार्ट 1 आहे हिन इंटरव्यू जे सुवालनि जो, ऐं पार्ट 2 मां उन जी लिंक जेका आहे डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। हिन खां पोइ तव्हां उहा पार्ट 2 बि ॾिसो। 23 सुवाल आहिनि, ऐं जेके 11 असां हिन में डिस्कस कंदासीं, ऐं बक़ाया वरी पार्ट 2 में डिस्कस कंदासीं। ही जेको आहे SPSC ऑफिस जेका कराची में आहे, उते इंटरव्यू में सुवाल पुछा विया आहिनि। शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, पहिरियां त इहो पुछा कयो वियो त पंहिंजो तारीफ़ करायो, ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं उन कैंडिडेट्स एजुकेशन ते पहुतो ऐं MA सिंधी ॿुधाएं, त वरी उनखां सुवालु पुछियो वियो तव्हांजी MA सिंधी रेगुलर में थियल आहे या न आहे थियल, त इहो बि पुछा कई वई। उन खां पोइ हिकिड़ो सुवालु पुछियो वियो त पहाकनि जी पाड़ किताबु कंहिंजो लिखियलु आहे। इहो जेको किताबु आहे इहो डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहिब जो लिखियलु आहे, पहाकनि जी पाड़। उन खां पोइ सुवालु नंबर 4, किताबु ॿेलायुनि जा ॿोल कंहिंजो लिखियलु आहे। जवाबु डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जो लिखियलु आहे। उन खां पोइ सुवालु आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच कहिड़े मौज़ूअनि ते किताब लिखिया। त हाणे इन जो मुख़्तलिफ़ तव्हां पंहिंजे हिसाब सां जवाबु ठाहे था सघो। मूंखे जेको शॉर्ट में लॻो त डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहिबु तारीख़, लोक अदब, सिंधी ॿोली, शाह जे रिसाले ते तहक़ीक़, सिंधी लुग़त, शाह जी रिसाले जी लुग़त वग़ैरह मौज़ूअनि ते इंतिहाई बेहद किताब लिखिया। ही मां शॉर्ट में लिखिया आहिनि। इहो ईअं एक्सटेंड करे थो सघे, वधाए सघिजे थो सुवाल जो जवाबु। उन खां पोइ 7 नंबर ते सुवालु पुछियो वियो डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच शाह जो रिसालो घणनि जुल्दनि में सहेड़ियो आहे। त इन जो जेको जवाबु आहे उहो 10 जुल्दनि में सहेड़ियो आहे। ऐं पहिरियों जेको आहे 1999 ईस्वी में छपियो, ऐं 10हों जुल्द जेको आहे उहो छपियो 1996 में, ठीकु आहे। ऐं इन सुवाल खां पोइ वरी सुवालु पुछियो वियो त 10हों शाह जो रिसालो कहिड़े साल में छपियो। हाणे ही 10हों शाह जो रिसालो मूंखे लॻे थो ईअं न हूंदो। हीउ जेको मथे सुवालु इंटरव्यू वारे पुछियो हूंदो डॉक्टर नबी बख़्श जे रिसालो घणनि जुल्दनि में सहेड़ियल आहे, त जवाबु आयो हूंदो 10 में। त वरी हुन पुछा कई हूंदी त 10हों जुल्द जेको आहे कहिड़े साल में छपियो। हाणे हिते जेको आहे 10हों जुल्द लिखणु खपे, हा, ठीकु आहे। त इन जो जवाबु आहे डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहिबु शाह जो रिसालो जुल्द 10 1996 में लिखियो, ठीकु आहे। उन खां पोइ 9 नंबर ते आहे शाह जो रिसालो पहिरियों कहिड़े साल में छपियो। इन जो जवाबु आहे 1866 ईस्वी में। ऐं 1866 ईस्वी में डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप जर्मनी मां छपिरायो। ऐं ही एक्स्ट्रा इंफॉर्मेशन मां ॾिनी आहे त इहा जॾहिं इंटरव्यू में केरु पुछे त पोइ उते नाहे ॾियणी इहा एक्स्ट्रा इंफॉर्मेशन। ही मां तव्हांजी नॉलेज जे करे हेठां लिखी छॾियो। इन में जेको डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप शाह जो रिसालो छपिरायो, उन में जेके सुरनि जो तादादु हुयो उहो 26 हुयो, ठीकु आहे। उन खां पोइ आहे 10 नंबर ते सुवालु शाह जे रिसाले में घटि ऐं वधि में वधि केतिरा सुर आहिनि। हाणे हिन जो जेको जवाबु आहे इहो मुंहिंजी पंहिंजी जेका आहे तहक़ीक़ जे मुताबिक़, पंहिंजी स्टडी नॉलेज जे मुताबिक़ जेके मां इन जा मुख़्तलिफ़ ॾिठा आहिनि इहे रिसाला, शाह जा रिसाला, उन्हनि में जेको मिर्ज़ा कलीच बेग शाह जो रिसालो लिखियो आहे उन में 37 सुर आहिनि, ठीकु आहे। वधि में वधि इन खां वधीक सुरनि वारो थी सघे थो हुजे, मुंहिंजी नॉलेज में न आहे, ठीकु आहे। इहो तव्हांजी नॉलेज में आहे त कमेंट में मूंखे ज़रूरु इहो ॿुधाइजो ऐं इहो लिखिजो। ऐं घटि में घटि सुर जेके आहिनि उहे 7 सुर जेको शाह जो रिसालो लिखियो
मोहम्मद मूसा भुट्टो साहिबु उन में 7 सुर शामिलु आहिनि। ठीकु आहे, पर हिन ते थोरी अञा तहक़ीक़ थियणु घुरिजे। उन खां पोइ 11 नंबर ते सुवालु, शाह जे रिसाले मां बैत पढ़ियाई ऐं सम्झाणी लाइ चयो। हाणे हीअ ख़बर न आहे कहिड़ो बैत पढ़े ऐं उन जेको आहे शागिर्द खां पुछे त हिन जी तव्हां सम्झाणी मूंखे ॿुधायो। उन खां पोइ पढ़ाॾो सोई सॾु, शेर पढ़ियाई ऐं सम्झाणी लाइ चयो। इहे ॿई जेके आहिनि बैत ऐं शेर जेके आहिनि उहे सम्झाणी जे लाइ इंटरव्यू में पुछा विया। उन खां पोइ नंबर 13 ते छा, जीअं मथे हाणे पढ़ाॾो सोई सॾु जो ज़िक्र थियो, त वरी मथां जेको नेक्स्ट सुवालु पुछा कयो वियो त छा पढ़ाॾो सोई सॾु को किताब बि आहे? हा, बिल्कुलु किताब आहे। सिराज मेमण जो लिखियलु हिकिड़ो बहितरीनु इहो नाविल आहे। ठीकु आहे, त हिन पार्ट में एतिरो काफ़ी आहे। हाणे तव्हां बक़ाया सवालनि जे लाइ पार्ट 2 ॾिसंदा। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।